अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 अप्रैल थर्सडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। सुबुह खां मां रेस्ट पई कयां ऐं वीडियोज़ ॾिठियूं, मतिलबु इलाही सारो ईअं आरामु कयो आहे, कमु कोन कयो आहे कुझु बि। हाणे मां चिकन वारे खे फ़ोन करे चुकी आहियां त चिकन ऑडर कयो आहे, उहो ठाहे करे ॾेई वेंदो घर ते। हवा ॾाढी प्यारी थी लॻे, पर पोइ बि अंदरि गर्मी आहे इलाही, ऐं जेकॾहिं सॼा दरियूं खोले था छॾियूं त माहौल त बहितर थो रहे, पर मिटी बि इलाही थी अचे। सो बहरहाल हिते ॾाढो मज़ो लॻो पियो, माशाल्लाह एॾी प्यारी थधिड़ी हीर थी लॻे ॼण। सो मां इंतज़ारु कयां थी त चिकन अचे त उनखे ठाहियां, धोआं, हिसा कयां, जेको बि करिणो आहे। ऐं उन खां पोइ अॼु मुंहिंजो इरादो इहो बि आहे त मां थर्सडे बाज़ारि वञा, उन छोकिरीअ जी शादीअ जे सिलसिले में कुझु कपिड़ा वग़ैरह वठणु। सो उहो ॾिसां थी, अगरि मूड थियो ऐं सुराण अची वई टाइम सां त वेंदासीं, न त पोइ बसि, न त वरी पोइ ईद खां पोइ ॾिसंदासीं। बहरहाल सो इहो आहे इब्तिदा मुंहिंजे व्लॉग जी। चिकन अची वियो आहे, सो हाणे इहो धोईंदमि, हिसा कंदमि ऐं हिनखे ठाहे रखंदमि अलॻि अलॻि। ऐं हे ॾिसो त मां सॼो पूरो ई चिकन बोनलेस करायो आहे। 2 कुकड़ जीअरा मां हमेशह ज़िंदा वठंदी आहियां ऐं पोइ उहे ताज़ा कुहराए उन्हनि जो गोश्त घुराईंदी आहियां। सो ही 2 कुकड़नि खे जेको आहे इहो कयो आहे बोनलेस, ऐं उनखे मां चयो त जेके बि हॾियूं हुजनि उहे सभु मूंखे मोकिलिजाए। सो ही हॾियूं ठीकु आहे, ऐं ही निड़घुट ऐं अहिड़े क़िस्म जूं खंभड़ियूं, पासीरियूं, इहे सभु हिन मोकिलियूं आहिनि। सो हिननि मां जेके प्रॉपर बूटियूं हूंदियूं जिन ते, त उहे मां रखंदमि कढ़ाई जे लाइ, चिकन कढ़ाई। ठीकु आहे, जीअं हे खंभड़ियूं आहिनि हिननि ते बूटियूं आहिनि, हे गोश्त आहे। ठीकु आहे, इहे चिकन कढ़ाई लाइ कढंदमि, ऐं जेके अहिड़े टाइप जा आहिनि उहे सॼा बॉइल कंदमि उन में यखनी पुलाव जा मसाला विझी, त जीअं उहो हिकिड़ो वॾो हिसो ठही वञे ऐं मां आराम सां उन मां यखनी पुलाव ठाहींदमि। पोइ ईद ते ठाहियमि या जॾहिं बि ठाहियमि, हिन में जीरा अलॻि मोकिलिया अथई। सो हे मूंखे काफ़ी देरि जो कमु आहे, त हिन मां कोफ्ता, चपली कबाब, सीख कबाब, इन्हनि सभिनीनि जा मां हिसा ठाहे अलॻि कंदमि। ऐं उन खां अलावा नाला लिखी छॾींदी आहियां पैकेट ते, मां तव्हां सां पहिरियों शेयर करे चुकी आहियां, त जीअं असां बसि पोइ उहो प्रॉपर हिसो कढी ऐं इस्तेमालु कयूं। सो हिते मूंखे इलाही टाइम लॻण वारो आहे। चिकन साफ़ थी वियो आहे, ऐं हिते मां यखनी ठाहिण जे लाइ हॾियूं ऐं खंभड़ियूं, पासीरियूं जेको बि हुयो हुन में विधो आहे, मसाला विझी हिनखे चाढ़ियो अथमि। हालांकि पोइ मूंखे अहसासु थियो त इहा देॻड़ी हिन जे लाइ काफ़ी न आहे, पर मूंखे प्रॉपर त पचाइणो कोन्हे, हल्की बाहि ते पाणी ॻरंदो रहंदो ऐं हिन जी यखनी ठहंदी रहंदी। ऐं हिन यखनी ठाहिण जी प्रॉपर रेसिपी अथव मुंहिंजे चैनल ते, त यखनी पुलाव जे लाइ यखनी कीअं ठाहिजे। ऐं हिते मां सभिनीनि जा हिसा करे नंढा वॾा ज़रूरत जे हिसाब सां रखिया आहिनि। हे थांव मूंखे धोइणा आहिनि हाणे, न त 2-3 वॾा थांव सिंक सॼी विलारे छॾींदा आहिनि। हमेशह थेलियूं, हे रत वारियूं या ॿियूं जेके बि हिन मां गोश्त मां ख़ाली थियूं आहिनि उन्हनि खे गंढु ॾेई, बाक़ी कचिरो बि सॼो थेली में विझी हिनखे गंढु ॿधी, पोइ मां हिनखे बाक़ी कचिरे में शामिलु कंदमि, त जीअं हिन जी स्मेल बि थिए त उहा अंदरि बंदि हुजे, ॿाहिरि न निकिरे। सो छो त जेसि ताईं कचिरो खणी वेंदा तेसि ताईं त हिनखे घर में ई रखिणो आहे, ॿाहिरि त उछले न सघंदा आहियूं असां, उछलण बि न घुरिजे, या का सही ॻाल्हि न आहे। सो थेलियूं हमेशह इहो मुंहिंजो तरीक़ो आहे, मां पहिरियों बि इहो शेयर करे चुकी आहियां, त हिनखे ॻंढियूं ॾेई उछलींदी आहियां, त जीअं इहे फासनि न वञी कंहिं गटर में, उॾड़नि न हवा में, छो त हीअं वेढ़ियल सोढ़ियूं थियल हूंदियूं आहिनि त पोइ न उॾड़ंदियूं आहिनि। 12:30 थी विया आहिनि। मां सुराण निकिता हूँ ॿाहिरि, सुराण हाणे आई आहे। सो असां वञूं था बाज़ारि, थर्सडे बाज़ारि। ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू जिन जी ज़रूरत जी ख़बर हुजे त उन्हनि जी हेल्प करणु घुरिजे, उन्हनि खे चवण जी नौबत न अचे, इहो वधीक बहितर आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं तव्हां सां इहो शेयर करण जो मक़सदु इहो आहे त मां जेको आहे मोटिवेट करण जे लाइ मां शेयर कंदी आहियां, या ॿिए कंहिंखे बि इहो आइडिया अचे। छो त जेको घुरे थो उन जी ज़िंदगी वरी बि आसान आहे, जेको घुरी नथो सघे उन जी ज़िंदगी ॾाढी मुश्किल आहे। त पोइ जेकॾहिं ख़बर हुजे त को ज़रूरतमंद आहे त ख़ामोशीअ सां उनजी मदद करे छॾिजे। ऐं जीअं चइनि था, तव्हां सां शेयर करण जो मक़सदु मोटिवेशन आहे। सो असां हलूं था हिन महिल। पहिरियों सोचियमि गर्मी ॾाढी आहे, न वञा, पोइ चयमि त गर्मी त हाणे इहा अक्टूबर ताईं हलंदी, वञिणो ज़रूरी आहे, सो वञा थी। पूरा 2 थिया आहिनि, असां हाणे वापसि आया आहियूं। ऐं असां पंहिंजे लाइ फ्रूट वरितो, गिदरा ऐं गरमो, केला, हिन में छा आहे, हा हिन में आहिनि फारवा ऐं चीकू, ऐं सुराण लोकाट वरिता,
खोराक त मूंखे त न वणंदा आहिनि, मां चयोमांसि मां न खाईंदमि, तूं पंहिंजे लाइ वठि। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हे 2 लीमा, हे वॾा लीमा 200 रुपया पाव हुया, त मां हे 2 लीमा हुन खां वरिता आहिनि, त इहे 2 लीमा 200 रुपए जा थिया। हे हिकिड़ो लीमो 100 रुपए जो आहे, हद थी वई आहे, हद। ऐं फारवा वरिता। सो बाक़ी हीअ असांजी मासी जेका धीउ ॼाई आहे ज़ेरा जी, उनजे लाइ मां हीअ फ्रॉक वरितो, मूंखे ॾाढो क्यूट पियो लॻे, त मां चयो मां हुनखे कोई गिफ्ट ॾिनो आहे, त उनजे लाइ मां हे ॾाढो प्यारो प्रिंट हो ऐं ॾाढो सुहिणो फ्रॉक लॻो मूंखे। हा, फ्रंट में अथसि, सॉरी। त इहो मां हुनजे लाइ वरितो। ऐं उनखां अलावा उन छोकिरीअ जे लाइ जेको मां वठणु वई हुअमि, स्पेशली जंहिं कम सां वई हुअमि, हे चादरूं आहिनि। ऐं उते जेके मूंखे चादरूं वणियूं न, त मां पंहिंजी वाइट चादर ॾियण जो जेको इरादो बदिलाए छॾियो, ऐं मां पोइ 2 ॿियूं वठी आई आहियां। हे जोड़ा आहिनि, 5 जोड़ा रेशमी ॿटो वाले। पोइ शॉपिंग मां त असां शाम जो शेयर कंदमि। सो हिन महिल असां इंतिहाई गर्मीअ में परेशान आहियूं, विझंदासीं, नमाज़ पढ़ंदासीं, रेस्ट कंदासीं, पोइ शाम जो तव्हां सां मिलां थी। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हिन महिल मां तव्हां सां शेयर कयां थी शॉपिंग, जेका मां अॼु हुन छोकिरी जी शादीअ सिलसिले में करे आई आहियां। 5 वॻा मां हुनजे लाइ वरिता। 3 ऑलरेडी मां वटि वरितल पिया आहिनि, लॉन जा, एम्ब्रॉयडर्ड, माना इहे शर्ट्स ते एम्ब्रॉयडरी थियल आहे, ऐं रवा जेके आहिनि उन्हनि जा शिफोन जा आहिनि, त उहे मां 3 पियल हुया। छो त मां वेंदी आहियां, जॾहिं बि ॾिसंदी आहियां थोरी घणी गुंजाइश हूंदी आहे, त मां कुझु वठी छॾींदी आहियां। अॼु हिन जे लाइ मां हे 5 रेशमी वॻा वरिता, लॉन जा 3, उहे मिलाए माना 8 हिनखे मां वॻा ॾींदमि। सो ही ॾाढा प्यारा कपिड़ा आहिनि। हे शर्ट आहे, हे रओ आहे, हे हिन जो शमीज़ आहे, ऐं हे हिन जी शलवार आहे। हे हिकिड़ो सूट थी वियो। ॿियो हे सूट आहे, हिन ते हे अलाए छा हे बि लॻियल आहिनि, हे दामन आहे, माना फ्रंट आहे सिर्फ़ु हे शर्ट जो, ऐं उन सां गॾु अहिड़ो रओ ऐं अहिड़ी टाइप जे कपिड़े जी शलवार। हिननि ॿिन्ही वॻनि जो कपिड़ो साॻियो ई आहे, पर कलर ऐं कमु ॿियो आहे, त तंहिंजे करे मां वरितो। ऐं हिकिड़ो हे ईअं बनारसी टाइप आहे, मूंखे सुठो लॻो, यानी शादीअ जे हिसाब सां कलर्स ऐं डिज़ाइन। त हिन में हे बॉर्डर वारो रओ आहे, हीअ शर्ट आहे, हीअ शलवार आहे, या हूअ शलवार आहे हूअ शर्ट आहे, जीअं बि कर, बहरहाल। ऐं हिकिड़ो हीअ वरितो एम्ब्रॉयडर्ड, हे बि मूंखे काफ़ी सुठो लॻो, यानी हुन शादियुनि जे हिसाब सां। हिन जो हे रओ आहे, हीअ शर्ट आहे, ऐं शलवार ऐं शमीज़। 4 जोड़ा थी विया, ऐं हिकिड़ो 5 हे वरितो। अहिड़े टाइप जा मां सदाईं हिननि जे लाइ वठंदी आहियां, आराम सां मूंखे थोरी मुनासिबु क़ीमत ते ॾेई छॾींदा आहिनि, ऐं सुठा बि आहिनि, कॾहिं कॾहिं पाइण जे हिसाब में बि ठीकु आहिनि। त हिन जो हे रओ, हे शर्ट, हे शलवार ऐं शमीज़, हे प्लेन। सो इहे वरिता। उन खां सवाइ हे 2 लार्ज साइज़ जा टॉल आहिनि, इहो पेयर वरितो टॉलनि जो, ऐं हे 2 चादरूं आहिनि। मां उते वियमि, जॾहिं चादरूं मां ॾिठियूं त मूंखे हे वधीक पियो वणनि, उहा वाइट जेका मां पई ॾियणु चाहियां उहा मां अलॻि करे छॾी, मां हितां ई वरी पोइ 2 वठी छॾियूं। सो हीअ चादर हे हिन जा मिक्स एंड मैच विहाणा आहिनि। हीअ चादर मूंखे तमामु घणी पई वणे, ऐं इन जा विहाणा हे, त मां इहे वरितियूं। टोटल हिन महिल मां इहो सामान हिन जे लाइ वरितो आहे, बाक़ी थां वग़ैरह उहे अञा पोइ वठंदासीं। हे फ़िलहालु करण जो कमु हुयो, त मूं सोचियो त मोकिलियो आहे, वञा थी थर्सडे बाज़ारि, त इहो कमु करे अचां। सो ॿुधाइजो तव्हांखे शयूं कीअं लॻियूं। ऐं हीअ चादर जेका आहे मूंखे 1200 जी मिली आहे, अनस्टिच्ड, ठीकु आहे। ऐं वॻा जेके आहिनि उहे मूंखे ईअं मिलिया आहिनि, कोई 2000, कोई 1700, 1800, हिकिड़ो 1500। टॉल मूंखे मिलिया 300 ईच, सुठा वॾी साइज़ जा टॉल आहिनि, ऐं 600 जा हे पेयर मिलियो मूंखे। ऐं मां पाण 2 डिफरेंट कलर्स वठंदी आहियां। मूंखे ईअं लॻंदो आहे अगरि हिकिड़ो छोकिरे खे ॾियणु चाहिनि, उहो बि त ॾियणो हूंदो आहे न, त अलॻि अलॻि उहे ॾेई सघनि, इन करे मां ईअं ई वठंदी आहियां। सो बहरहाल इहा मुंहिंजी अॼु जी शॉपिंग हुई। पंहिंजे लाइ असां सिर्फ़ु हिकिड़ी 2 सब्जियूं ऐं फ्रूट ढेर सारो वरितोसीं। सो हाणे मुंहिंजो आहे किचन टाइम। मां पचायां थी पुलाव, मुंहिंजो फेवरेट पटाटनि जो पुलाव, ऐं हिन में विझंदमि हीअ यखनी। 2 ॾींहं पहिरियों जेके मां चिकन सैंडविचिस ठाहिया हुआ, त इहा यखनी कढी रखी, त इहा हिन में विझंदमि हाणे। ऐं जॾहिं बि मां अहिड़ो पुलाव पचाईंदी आहियां, बटर पटाटनि जो, ख़ाली पटाटनि जो, या ख़ाली यखनीअ जो,
मां उन सां गॾु शामी कबाब ज़रूरु फ्राए कंदी आहियां ऐं रायतो त हूंदो ई आहे। सो अॼु बि ईअं ई आहे। ही मटर ऐं पटाटनि जो मज़ेदार मटर ख़तमु थी विया आहिनि, ॿिया मां नथी वठी अचां छो त इलाही कीड़े वारा था निकिरनि ख़राबु, महांगा हद खां वधीक ऐं ख़राबु इलाही। त हीउ पटाटनि जो पुलाउ आहे, यखनी पुलाउ, शामी कबाब ऐं रायतो, इहो सभु कुझु असांजे राति जे खाइण लाइ आहे। ऐं गिदिरो सुराण कटे रखियो आहे जेको असां फ्रूट वठी आयासीं। सो हिन महिल मुंहिंजी तयारी हली रही आहे। तक़रीबन 6:30 थिया आहिनि, जल्दी पची वेंदो। पटाटनि जा जेके पीसिस आहिनि उहे बि मां थोरा नंढा नंढा कटिया आहिनि त जल्दी ॻरी वेंदा, देरि न लॻंदी। सो मां आहियां हिते मसरूफ़। हिते सुराण इहे सिंपल रायतो ठाहे रखियो आहे ऐं मां हिते पूरे डिनर जी तयारी में आहियां। कबाब पचनि था, चांवर बसि ज़रे घटि तयारु थियण वारा आहिनि, हिननि खे दम ॾींदमि हाणे। सो इहो आहे असांजो राति जो खाधो ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे ई मां हितां तव्हांखां मोकिलायां थी। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो आबाद हुजो ऐं ॿुधाइजो ज़रूरु त अॼु वारो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो आहे। इनशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।